नाज़िन मटियारी में पीअण जे पाणी जो बहिराण वधी वियो आहे। जर जो पाणी ॿारो हुअण सबबि शहरी मिठे पाणी जी ॻोल्हा में दरबदर बणिजी विया आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे मटियारी खां सीताराम बागड़ी। हूं त मटियारी केतिरनि ई बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे, पर मटियारी जे माण्हुनि लाइ पीअण जो साफ़ पाणी ऐं मिठो पाणी नायाब बणियल आहे। सॼे शहर में जल जो पाणी ॿारो थियण जे करे शहरी शदीद मुश्किलातुनि जे वर चढ़ियल आहिनि। पब्लिक हेल्थ जी नाअहली करे माण्हुनि जे घरनि ताईं पाणी जी रसाई कोन पई थिए, जंहिं करे हिते जा माण्हू शदीद परेशानी खे मुंहुं ॾींदे मटियारीअ खां 2 किलोमीटर जो सफ़र तइ करे दरगाह पीर अब्बास खां पाणी भरण ते मजबूर आहिनि। ॾिसूं था त उन हवाले सां माण्हू धरती टीवी सां पंहिंजा वीचार कीअं था वंडनि। मुख़्तलिफ़ ॾींहंनि खां असां 2 महीना पाणी ईंदो आहे, 2 किलो मोटा वेयूं त वरी 6 महीना पाणी कोन ईंदो आहे। ऐं हिननि सां असां ऑफिसरनि सां ॻाल्हायो, पब्लिक हेल्थ वारनि जो असांखे तव्हांखे कनेक्शन ॾींदा नाज़म जे दौर खां वठी, पर जेके खरबूं रुपयनि जी करप्शन था कनि, खरबूं रुपयनि जी बजट थी अचे। मटियारी नंढो हिकिड़ो शहर आहे, हुननि खां हिननि जो कमु नथो संभाले। हिते ॾाढी पाणीअ जी तकलीफ़ आहे। हिन टाइम बि मटियारी बाटू पोटा अक्सर इहो थींदो आहे त 2 महीना हलंदो पाणी, वरी 6 महीना बंदि, 4 महीना बंदि। हींअर बि असांखे पाणी जी ॾाढी तकलीफ़ आहे। आज़ार आहे असांजे लाइ, तव्हां छा ॿुधायां, असां बचड़ियल माण्हू आहियूं। हाणे असांजी उमिरि कोन्हे, ॿार मुंहिंजा नंढड़ा आहिनि माशाल्लाह, उन्हनि खे त गेलन खणण बि कोन थो अचे। पोइ छा करियूं, पाणी जी ज़रूरत आहे इंसान जी। असां त खारो पाणी पीतो पियो, खारो पाणी पीअण जे करे कोई दस्तप आहे कुझु। असां पब्लिक हेल्थ वारनि खे बाक़ाइदे लिखत में दरख़्वास्त ॾींदा पाणी ॿारो छो थो अचे, जुगाड़ी कमु थिए। तमामु जेका परेशान आहे, पाणी जेको अचे कोन थो, के ॾींहं कोन थो अचे, 2 ॾींहं हिकिड़ो ॾींहुं कोन थो अचे, ऐं काफ़ी जेके लाइनूं आहिनि उहे ख़राब आहिनि। माण्हू धरती टीवी सां वीचार वंडींदे चयो त केतिरे ई अरसे खां मटियारीअ जा माण्हू साफ़ ऐं मिठे पाणीअ जे लाइ शदीद मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं केतिरा ई भेरा पाणी जे बहिराण खिलाफ़ एहतजाज रिकॉर्ड कराए चुका आहियूं, पर इन खां पोइ बि मटियारी जे माण्हुनि खे साफ़ पाणी जी रसाई कोन पई थिए। करोड़नि जी बजट पब्लिक हेल्थ खे मिले थी, केॾां थी वञे, अॼु ॾींहं ताईं गुझ बणियल आहे। कैमरामैन असदुल्ला मेमन सां गॾु सीताराम बागड़ी, धरती टीवी न्यूज़ मटियारी।